सिंध के मौसम सूरत सां गॾु मां नूर अली मरियम दोस्तनि जी ख़िदमत में हाज़िर। अॼु 20 सितंबर आहे। ईंदड़ सिस्टम जे बाबति हिन तक़रीबन कंफर्म थी चुको आहे त हू सिस्टम गुजरात में वेंदो या गुजरात खां दुबारा राजस्थान जी तरफ़ टर्न करे वेंदो। हिन में सिंध में किथे किथे बरसाति वसण जा इम्कान मौजूदु आहिनि। सिंध जे ज़मीनदार आबादगार हारी दोस्तनि जे लाइ हिकु बहितरीनु ऐं ज़बरदस्त पए रिपोर्ट हिन वीडियो में ॿुधाईंदुसि। ऐं ॾखण जूं हवाऊं वक़्फ़े वक़्फ़े सां केसूदी सिंध में जारी रहंदा। सिंध जी छा मौसम सूरत हूंदो। वीडियो शुरू थियण खां पहिरीं असांजे पेज खे फॉलो, वीडियो खे लाइक, वीडियो खे ज़रूरु अॻियां शेयर कयो त असांजी आवाज़ सिंध वासियुनि ताईं पहुची वञे। हीअ सिस्टम हीअ तव्हां ॾिसी सघो था ॿिराए रास्त हिन मांडल में त हीअ 25-26 यानी सितंबर खां बंगाल खां जनम वठी रहियो आहे, जेको तेज़ी सां यानी ओलह उत्तर तरफ़ हरकत करे रहियो आहे। इहो सिस्टम तक़रीबन 28 तारीख़ गुजरात में अची तेज़ी सां गुजरात वटि यानी ताक़तवर हवा जो घटि दबाव गुजरात में पहुचंदो। गुजरात पहुचण खां पोइ ही कमज़ोर थी वेंदो, छो त हिन जा पहिरीं 2 डायरेक्शन असां पंहिंजी रिपोर्ट में ॿुधाए चुका आहियूं त हिकु डायरेक्शन जेको गुजरात खां समुझ में लहण जी ॿी कमज़ोर थी आहे यानी पोइ ते हटंदो। त हिन सिस्टम जी ताज़ा तरीन रिपोर्ट जे मुताबिक़ हीउ सिस्टम गुजरात पहुचण खां पोइ पंहिंजी डायरेक्शन यानी ओभर उत्तर तरफ़ कंदो, यानी गुजरात खां पोइ आहिस्ता आहिस्ता पोयां हटंदो ओभर तरफ़। ऐं हिन जो डायरेक्शन पोइ थर पार कर या नंगर पार कर खां थोरो ॾखिण किनारे खां राजस्थान जी तरफ़ वेंदो ऐं कमज़ोर थी वेंदो, जंहिं सबबु जेके सिंध में पहिरीं कुझु ज़्यादा बरसाति जा चांस ॾिसिया पिए त उन्हनि में काफ़ी हद तक इनशाला कमी अची वेंदी ऐं सिर्फ़ु थर पार करे रेगिस्तानी इलाइक़नि ताईं इनशाला उमेदु आहे बरसातूं महदूद थी वेंदा। ऐं अगरि हीउ सिस्टम गुजरात खां जेको टन हने थर पार कर जे वेझो ऐं राजस्थान खां पोइ ते हटी वेंदो त इन सबबु जेका बरसाति जा इम्कान जेका वसंदा आहिनि उहे नंगर पार कर, थर पार कर, डीपलू, मिठी, छाछरो, इस्लामकोट, उमरकोट यानी जेको राजस्थान जी तरफ़ां सिस्टम वेंदो त पोइ मुमकिन आहे अछड़ो थर ओभर थर रेगिस्तानी इलाइक़नि में थर पार कर या बदीन जे कुझु इलाइक़नि में बरसाति वसी सघे ऐं सिस्टम इनशाला सिंध में जेका इम्कान हुया उन में काफ़ी हद तक कमी अची वेंदी। जे गुजरात खां समुझ में लहे हा त पोइ मुमकिन हुजे सिंध जे ज़्यादातर इलाइक़नि में बरसातूं वसी सघनि हा। पर हाणे जे गुजरात खां मथे चढ़ंदो पोइ ते हटंदो राजस्थान में वेंदो त सिंध में बाक़ी इलाइक़नि में यानी का ख़ासि जेतिरा इम्कान उहा न हूंदा ऐं बरसाति जेको आहे सो मौसम तक़रीबन क्लियर हूंदो। ॾखण जूं हवाउनि जी ॻाल्हि कजे त ईंदड़ हफ़्ते कराची, ठट्टा, बदीन, सिजावल, गोलाची, चंदू, मोहम्मद खान, हैदराबाद, मीरपुर खास, उमरकोट, थरपारकर, सांगन, अछड़ो थर, जामशुरो, मटियारी, शहरपुर यानी ॾखण सिंध ऐं विचोली सिंध जे इलाइक़नि में ॾखण जूं हवाऊं वक़्फ़े वक़्फ़े सां कॾहिं नॉर्मल कॾहिं कुझु तेज़ हवाऊं जारी रहंदा। मौसम बहितरीनु रहंदो ऐं हल्को जुड़ाली मौसम थी सघे थो। ऐं अगरि उत्तर ओलह सिंध जी ॻाल्हि कजे त जंहिंमें नवाबशाह, दादू, सेवन, मेहर, मोरो यानी लारकानो, शहदादकोट, जकमाबाद, कंदकोट, कशमोर, खैरपुर, शिकारपुर, खैरपुर, मीरस, घोटकी यानी उत्तर सिंध जे इलाइक़नि में बि राति जे टाइम हल्कियूं हवाऊं हली सघनि थियूं ऐं ॾींहं जे टाइम मौसम कुझु गर्म ऐं हब्स जो माहौल हूंदो। बाक़ी राति जे टाइम या शाम जे टाइम वक़्फ़े वक़्फ़े सां ॾखण जूं हवाऊं जारी रहंदा। ईंदड़ हफ़्ते सिंध में किथे बि का ख़ासि बरसाति जा इम्कान न आहिनि। बाक़ी ईंदड़ सिस्टम जेको आहे उन में वक़्तनि ब वक़्तु तब्दीलियूं अचनि पिया ऐं कॾहिं कुझु वधीक कॾहिं कुझु घटि, पर इनशाला उन में एतिरो ख़तरनाक या ख़तरे वारो बरसाति न आहे। इनशाला बरसातूं वसंदा उन में रहमत जूं ऐं पाणी बि एतिरो ख़ासि न हूंदो, कुझु घटि हूंदा। बाक़ी अलबत्ता सिस्टम अचे पई त उन मां ख़ासि जेके इम्कान उहे थर पार कर रेगिस्तानी इलाइक़नि में वधीक सिंध जे मौसम जे रिपोर्ट जे लाइ असांजे पेज खे ज़रूरु फॉलो करियो, वीडियो खे लाइक, वीडियो खे अॻियां शेयर कयो। नूर अली मरी बलोच खे ॾींदा इजाज़त। अल्लाह नगेबान।